हालार खान में तव्हांजे आसरे ते वापस वञा पियो ऐं मूंखे उम्मीद आहे त 2 ॾींहनि जे अंदरि अंदरि तव्हां इहो पतो लॻाइण में कामयाब वेंदव त उहे औरतूं किथे आहिनि। बेफ़िक्र थी वञ दिलावर खान, 2 ॾींहनि जे अंदरि मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त इहे मायूं किथे आहिनि। जेकॾहिं मुंहिंजी जुई में हूंदियूं त उन्हनि खे ॿधराए केलराए अची तुंहिंजे क़दमनि में फिटी कंदुसि। न हालार खान न, तव्हां सिर्फ़ु जांच कंदव ऐं हुननि जे वार खे बि तओ न अचे। तोसां को ख़बर कान्ही त वॾे बाबे ॼा किथे ॼा दादली आहिनि उधर ते? बसि हाणे बसि मोलू, जिते बि पहुचंदो ते विफलण शुरू थो करे। वॾा बाबा मैं नागू ॿुधायां पिया त उन्हां दा कितला अदब करनि उधर ते। हेॾे जॾहिं चयुमि बसि त बसि, ज़बान बंदि रख। वॾा बाबा मैं बस की थी उधर ते, नाराज़ न थियो। बेफ़िक्र रह दिलावर खान, मां सिर्फ़ु उन्हनि जी जांच कंदुसि ऐं जीअं बि ख़बर पई तव्हांखे इतला कंदुसि। हा हकीम, अॼु खां ई जांच खे शुरू थियो आहिनि। बादशाह तव्हां बेफ़िक्र रहो, असां पंहिंजे तरह में जांच कयूं था। सुभाणे बि बहादुर खान जे ॻोठ में जांच करे तव्हांखे हवालु ॾींदासूं। ठीकु आहे हालार खान, पोइ मोकिलाणी कोन्हे। अलाह भलाई कंदो दिलावर खान, अलाह भलाई कंदो। अचो अदा आउं वञण जो चई हिते तव्हां वटि रही पई आहियां, अञा त वञा बि नथी। भाउ किथे बेज़ार त न थी पिया आहियो? न मुंहिंजी भेण न, मां त ॾाढो ख़ुशि आहियसि। हूं बि नाज़ा घर में अकेलो हूंदो आहे। नाज़ा काॾे वियो आहेसि? नाज़ा उहा त चए पई त मां पाणी भरे थी अचां, छो आई? अकेलो न छॾींदो करीसि। ओ मुंहिंजा अदा ॿार नाहे, पंहिंजो बुरो भलो चङी तरह सम्झे थी। हिन वक़्तु उहो माहौल लाहे रहियो जो न्याणी ॿार खे अकेलो छॾेसि। अदा किथे परे त कान वई आहे, इतनी भर में वई आहे। ठीकु आहे, हाणे जॾहिं बि वेंदी न आउं रली वेंदीमांसि। हा वधी हा, अॼु खां पोइ तुंहिंजो ई ज़िम्मो आहेसि। हा अदा, अदा ॻाल्हि त ॿुध, तूं सुभाणे मूंसां शहर हलंदे? कमु हुजेसि त ॿुधायसि, मां करे अचांसि। तूं हर भर छो थी तकलीफ़ करेसि? अदा उन्हनि ज़ालिमनि मुंहिंजे नंढड़े खे क़ैद करे छॾियो आहे। अलाह जे मुंहिंजे बचड़े ते कहिड़ा ज़ुल्म कंदा हूंदा। अंदर में आंध मांध अथमि। भाउ हिते मूंखे सुख बि नथो अचे। कीअं तोखे ॿुधायां त मां हिते कीअं रही पई आहियां। वधी तूं दिलि ॾुखाइण जो ॻाल्हि न कंदी कर। इहो कहिड़ो ज़ालिम आहेसि, तूं ॿारनि खे अगवा थो करेसि? बसि अदा तूं सुभाणे मूंसां गॾु शहर हल, थाणे ते हली रिपोर्ट लिखाईंदासीं। हलंदे न मूंसां गॾु? हा वधी, अलाह भलाई कंदो। हा सुबुह जो सवेर तूं तयारु थी हा त पोइ शहर हलिस। ठीकु आहे अदा, ठीकु आहे। अॼु बि कोन आई। अॼु 3 ॾींहं आहे, कोन थी अचे। किथे नाराज़ त न आहे थी वई? नाराज़ बि कहिड़ी ॻाल्हि ते थी हूंदी? किथे मुसीबत में त न आहे? न अलाह संदसि ॾांहुं ख़ैर कंदो। जिते बि हुजे चल ख़ुशि हुजे। मुंहिंजो सभु दुआ रुस्तम लाइ। ख़ुदा ख़ुशि रखेसि, नेठि ताईं ईंदो। छो मुझे दुश्मन मथा जेॾो मेहरबान थियो आहीं? छो? बाबा साईं, मां महमूद जे मथा एॾो मेहरबान न आहियां, पर जेकॾहिं इन्हनि जो शिकार कयोसीं त हाकिम खान होशियार थी वेंदो ऐं पोइ हुन जे मथां वार न करे सघंदासीं। चवीं सच थो रमूं,
जॾहिं न हाकिम ख़ान जो शिकार कंदासीं त उन जा चमचा भॼी पाणे पिड़कंदा पोइ उन्हनि मथां कारतूस ज़ियान करण जो कहिड़ो कमु बाबा ख़ैरल उहे हाकिम ख़ान खां वधीक मोतबर पाण खे इहो महमूद सम्झंदो आहे रमू महमूद खे बि टोड़ाए टोड़ाए मारींदासीं पर पहिरियां हाकिम ख़ान जो शिकार करणो आहे उन खां पोइ ख़बर पवंदी त ख़ौफ़ छा हूंदो आहे इहो मामून जेकॾहिं पेरनि ते किरी माफ़ी न वठे न त मुंहिंजो नालो ख़ैरल न आहे हा बाबा ख़ैरल तूं सही थो चईं हाकिम ख़ान जो मौत ॾिसी इहे वीचारा त ख़ौफ़ में ई दम ॾींदा ऐं पोइ हुनजे मथां पहिरीं गोली तूं ई हलाइजां पोइ उहो वक़्तु कॾहिं ईंदो रमू उहो वक़्तु कॾहिं ईंदो बाबा साईं हाकिम ख़ान जे रस्ते ते त हूअं ई वेठा आहियूं अॼु न त सुभाणे उन ते वार करण जो मौक़ो तव्हांखे ज़रूरु मिलंदो छो मां मायूस आं बाबा का ॻाल्हि आहे छा साईं हिकिड़ो अर्ज़ु कयां हा बाबा ॻाल्हि कर साईं इहो बेखौफ़ थी ॻाल्हि कर मां तुझी ॻाल्हि दिलि सां ॿुधंदो ऐं तोखे जीअं में जायूं बि ॾेई सकीना हथ छो रोके हणी वठी आ सकीना सकीना छो थी मुंहिंजे अंदर में ज़हर घोटी ॾाढी कोशिशि थो कयां त हिन ज़हर खे पी वञां ऐं मोहबती माण्हू बणिजी वञां पर न सकीना न तुंहिंजा ये गुफ़्ता मूंखे जल्लाद बणाए था छॾनि जल्लाद मूं ग़लति त न चयो पहिरियों मुंहिंजी गैर मौजूदगी में तूं नौकरियाणी सां शादी कई ऐं ॿिए सां इश्क जा पेच बस बस हाणे तूं ॻाल्हाइण जी हाणे तमीज़ बि विञाए वेठी आहीं सच कड़ो आहे ऐं बर्दाश्त खां ॿाहिरि हूंदो आहे मूंखे ख़बर आहे जेका तूं सचाल औरत आहीं छो जी पंहिंजे सिर जे कठ पई आहीं पंहिंजे सिर जे कठ तो बि असांजो जीअं जंजाल कयो आहे त पोइ तूं कीअं थो ख़ुशि रही सघे दिलावर मां तोखे कीअं थी ख़ुशि रहण ॾियां सकीना जो जेका गुस्ताखी कई अथई न इहा माफ़ थो कयां या ईंदा वरी अहिड़ी हरकत कई अथई त मां पंहिंजो सभु हदूं वांगे वेंदुसि पोइ मूं मथां इहा मयार न ॾिजां त तोसां मां इंसाफ़ न कयो ऐं तोखे पंहिंजो हक़ न ॾिनो जेसि ताईं तूं मुंहिंजे भाउ सोढे खे माफ़ी नथो ॾे ऐं हिते नथो आणे तेसि ताईं मां तुंहिंजो अहिड़ो ई हशर कंदी रहंदसि हिकु पल बि ऐं घड़ी तोखे सुकून सां न रहण ॾींदमि तोखे दिलावर मूंसां अॼु ताईं मुंहिंजो को बि कमु न कयो अथई अॼु मां हिकु कमु चवां त ख़ुदा करण उहो कमु कंदे ॻाल्हि कर मूंसां जन्नत जे नंढड़े खे छॾे ॾे केसी ताईं इहा जन्नत निभागी धिका थाबा खाई खाई मुंहिंजे अची पेरनि में न किरंदी न इन छोरे खे कोन छॾींदसि मूंसां छो ग़रीबनि जो अजायो बददौं पियो खणी जेकॾहिं इन्हनि दुआउनि ऐं बददुआउनि में असर हुजे हा न त पोइ इहे हथियार इजाद न थियनि हर को माण्हू इन्हनि बददुआउनि ज़रिए मारे छॾे हा मूंसां ड्रिज ख़ुदा जे कहर खां ड्रिज अलाह पाक जी ज़ात ॾाढी कहर अथई उन खां ड्रिज तूं मूं ते महिरबानी कर हिकिड़ी भलाई कर मूंखे हिन राति जा कुर्बान सुकून सां आराम करण ॾे
मूंसां हिन घर जो सुकून त तो पाण ई बर्बाद करे छॾियो आहे। मूं छा कयो आहे छा नाहे कयो तूं हुनखे छॾे ॾे बस। चवां थो त इहा पंहिंजी ॾियारी बंदि कर। मां कहिड़ी ॻाढ़ी थी हणा? तोखे हक़ सच बि न चवां? थोरो ॻाल्हाए त बसि। तूं पंहिंजूं इहे चङायूं पाण वटि रख। इन्हनि चङाइनि जो रिंगट करे छो थी मुंहिंजे मथे जो सूर वधाई। सिर्फ़ु मुंहिंजो इहो हिकिड़ो चवणु वठो, इन खां पोइ मां तव्हांखे कुझु बि न चवंदसि। मूंखे तूं इहो त ॿुधाए तोखे जन्नत जो कहिड़ो जिलाचार पियो आहे? मूंसां हिकु मासूम ॿार जूं बददुआऊं। बसि हाणे बसि। मूंखे हाणे तुंहिंजी इन्हनि दुआउनि ऐं बददुआउनि जी का परवाह न आहे। बसि मूं ते हिकिड़ी महिरबानी कर, इहा पंहिंजी ॾियारी बंदि रख। बंदि रख इहा पंहिंजी ॾियारी, न त यादि रखजांइ इहा खल पुटी तो लाहे छॾींदोसांइ। ओ दी जी अदा। शहर त हलेसि थो, पर असां ग़रीबनि जो ॻाल्हि केरु ॿुधंदो? छो न ॿुधंदा? हाणे एॾो अंधेर बि नाहे थियो जो असां ग़रीबनि जी केर बि न ॿुधे। अदी ॿुधण वारा हुजनि हा न, त अहिड़ो कम ई कोन थिए। मन उन विच में हिकु माण्हू हुजे जेको असांजी ॿुधे। ओ दी जेको माण्हू हूंदो न उनखे बि दुनिया कोन सहंदो दी। अदा मुंहिंजो नंढड़ो ज़ालिमनि जी क़ैद में आहे। आऊं रड़ियूं कूकूं दाहूं करे पंहिंजी फरियाद लिखराईंदसि तेसि ताईं उतां कान मोटंदसि जेसि ताईं मुंहिंजो नंढड़ो मूंखे मोटाए न ॾींदा। भाउ भलाई कर, तूं रुॻो मूंखे ओसि ताईं वठी त हल। हा वधी हा अचो। ओ मड़ बि हुन हलो विख वधाए त हली शहर पहुचाऊं। अम्मा जॾहिं वकील चयो आहे त उहो पाण ई कमु कंदो न, असांजे हलण जी ज़रूरत न आहे। ओ अमड़े हल हल त हली थाणे ते रिपोर्ट लिखरायूं। उन में लिखराईंदासीं रिपोर्ट में त असांजे जान खे खतरो आहे ने दिलावर मां, तॾहिं वञी कमु थींदो। इन मां छा थींदो अम्मा? ओ अम्मा जेतिरो इन मांगर मछ जे पेरनि हेठों ज़मीन तपाईंदासीं न ओतिरो ई असांखे हिसो मिलंदो। हाणे सब्र करे वेहणू नाहे वेहणू सब्र करे। पोइ हल त भला हलूं। अचो अचो त हलो। वालेकुम सलाम। रस्ते जो तव्हांखे रस ॾींदव? ॻाल्हि ॿुध, सिधा ई सिधा हलिया वञ, सिधा ई सिधा। वल अॻु वॾा दर्रा सही, उहीअं वल सिधा हलिया वञ। ढोलू यार मुझे बारे में कुछ सोच। एडे एडे गुलाम कादर यार, एडा पाडा मुड़ सही पाडा मुड़ से कुछ तू भी सोच। रुगा सोचन ता बार मेडे मथू है क्या? असा आगे सोच सोच टंगड़े थी गयूं। ढोलू यार मुखे एकड़ी सलाह दे, अने इहा सलाह दे त इहो संग मुखे किए मिलंदो? गुलाम कादर हल वडे रेस्कू पे खेंदो, वडे रेस्कू बुध किथे पातर न खराई दे। एडे मैं ते एतबार को नहीं आई क्या? तू हिकड़ा दबार का में ना हल, मैं अब पहिंदे किए बे कम ठेंदा। हल ढोलू हल वेली वध को पारत ते पातर न खराय जा माके। न न ते को पातर कोन लगसन, थोले एक थुला बे मोच जांगन बैटरी जी दई। तू हल में ना हल तालू देर न थी वने। हल हल हां चइबो त नमुड़ी मुख्तियार कार वटि पहुती आहे, पंहिंजो हक़ वठण थी चाहे। साईं मूंखे इजाज़त? हाँ बाबा तव्हां वरी हलो, मां पहुची वेंदुसि। हैरान थी दिलावर खे कोर्टुनि में कीले
ऐं पंहिंजो हक़ वठंदी मूंखां। हाणे सोणीअ खे केले अची क़ैद करणो ई पवंदो ऐं ख़ैरा खे ॿुधाइणो पवंदो ख़ैरा खे त पिंजरे में बंदि रही घणो फड़फड़ाईंदी त संदसि जा पर कटिया वेंदा। ढोलू लॻे थो त भोतार जो कावड़ में आहे। गुलाम क़दर अज रेस प्रेम चे अरे यार तेको का भी खबर कानी का मैं रेस दा मोह देख सब कुछ समझ गया। ॿियो ख़बर कीअं आया हो? गुलाम क़दर गाल कर देर न कर जल्दी कर। तू ॿुधाएस न तू रुगा गाल कर बाकी कम ठाण मेडे। अरे रे या बक कहिड़ी लाथी अथव जेका ॻाल्हि आहे ॿुधायो। जल्दी कर गाल कर गाल थला मुखे शर्म तो शर्म दी केड़ी गाल है तू ॿुधाए न रहे सके बाकी तोखे मां छो वठी आयो आहियां। ढोलू तू ही खड़ी ॻाल्हि कर। बाबा साईं गुलाम क़दर में कोई दिला घिन आया त रेस कणे संग घिनवा दे। संग ओ तो सारी नौकरियां कानी का हो सोनी गुलाम क़दर उही ना शादी करण वे चाहंदा है। हाँ गुलाम क़दर हाँ बाबा सही आ जेकॾहिं इहा महिरबानी कयो त मर गया बेटी शादी करणु थो चाहे। अरे सोनीअ खे ॾिस पाण खे ॾिस ॾिठो थी पंहिंजो मोह वाटो हलियो आहे हुन मासूम छोकिरीअ सां शादी करण। बाबा साईं ॾाढा रोकमास ॾाढा त अपना मुंह ते देख काला पर मैं क्या करांस गुलाम क़दर आप हलदे भी हुई। अरे रे निकरो हलो हितां हलो भाई लाया मन पुठीअ तां खल हलिया हन शादियूं करण। सोनीअ सां तो शादी करे। खुदा के मनियो के गरीब जो दाद फरियाद में ॿुधो। ओ रुगो रेसे चवण ते न हुजिस बाबो ताके नौकरी न लाइ न मिलियो जो बेटा रुगो हराम खाओ। असा सा जुल्म है बाबो असा ना का अबो इंसाफ बाबो असा इंसाफ कयो। छा जो दम चरा सिकंदर साहब असा वॾो जुल्म आ। इंसाफ कयो बाबो असा खुदा के मनियो इंसाफ कयो। खामोश कुछ ॿुधाईंदो त इंसाफ थींदो न। ये रड़ियूं छाजियूं आहिनि? सर ये औरत मूसा खान मथा अजाया इल्जाम पे मुखे केड़ो लाचार पियो है चुप जा कमकार छडे इन ते जी कूड़ा इल्जाम लगाईंदस। ओ केड़ो असा जमीन ते कब्जो करण आयो जो कूड़ो इल्जाम हणदासी। असल ॻाल्हि छा आहे? साईं ओ साईं मुझे नंढड़े के मूसा खान नाहक कैद कयो आ उन के छडायोस। तव्हां सां मूसा खान जी केड़ी दुश्मनी आहे? साईं असा उन जे गोठ में रहंदा हुआसी उन जे जुल्मन जे करे यो गोठ छडे बे अंदर रहयासी। हाणे वरी जडा मोटी आया आयो तो उन सागे बेगुनाह कैद कयो ऐं मुझे पुट के गोदाम में बंद करे छडियो तस। और तू न कैद में किए निकरी आई है मुंह मथा तो ने बेचारी मूसा खान जी जाल मेहरबानी कई खाते में निंड जो गोरियो मिलायो उनन के दिनस ओयो आस्ते आस्ते निकरी आयस। सिकंदर खान हिन औरत खां अॼु जो अॼु रिपोर्ट वठ एफआईआर दाख़िल करे ऐं निकरी वन मूसा खान खां हर हाल में छोकरो वापस वठेस। न साईं उन मथा केड़ो जोर ता रखंदो आउ त चवां थी जल्दी वञो वनी बधी खणी अचोस। जेकॾहिं मूसा खान खे गिरफ़्तार कयोसीं त तुंहिंजे पुट खे मारे गुम करे छॾींदा। असांखे जेकॾहिं को सबूत न मिलियो त असां मूसा खान जे ख़िलाफ़ कीअं कार्रवाई कंदासीं? कुछ भी थे मुखे मुंहिंजो पुट वापस घुर्जे आ। दिलजाए कयो असां पंहिंजे तरफ़ों पूरी कोशिश कयूं था। जीअं तव्हांजो छोकिरो मिलियो असां तव्हां वटि पहुचाए वेंदासीं। तव्हां पंहिंजी एड्रेस लिखाए वञो ऐं हिन वक़्तु किथे वेठा आहियो? हलार खान जे कोठ तव्हां हेलो असांखे पंहिंजो कमु करणु ॾियो।
कंदरा हाणे मुंहुं ॾे मां हलां थो। असांखे ॾिसी वॾे साहब खे काॾे भॼाए छॾी। जिथे तूं हूंदी खखर उते केर बीहंदो। खैरां जे सिर ॾे खैर हुजे, भॼण खां पहिरियों असांजी रिपोर्ट लिखो। जानू ओ जानू जी सर हिन मां ये रिपोर्ट लिखो। हिन जे वस जी ॻाल्हि न आहे। एफआईआर दाख़िल थींदी त पोइ कार्रवाई असां ई कंदासीं। हाणे तव्हां पंहिंजी दास्तान हिनखे ॿुधायो। अम्मा असांखे ॾिसी सभु भॼंदा था वञनि। खैरां जे सिर ॾे खैर हुजे ॾियमड़, भॼी फजी बि काॾे भॼंदा, थाणू त पटे कोन वेंदा न, फिरी गिरी हिते ई ईंदा। हा माई ॿुधायो तव्हां मथां केरु ज़ुल्म कयो आहे? तव्हांजे हूंदे ॿियो केरु ज़ुल्म कंदो? छा बात न पट, लिखो हाणे लिखो लिखो। इब्राहिम खान होटल ते वेठो आहे खान। अञा कुछ ॾींहं ठहर ॾेस इब्राहिम त इन्हनि जो खौफ ख़त्म थिए। ॾिस पूरे वज में आहे, वज में। जेसि ताईं असांजा हमरा पहुचनि तेसी ताईं हू हितां निकिरी वेंदा। तूं कुझु बि न चओ, बसि हेॾां निकिरी अच। ठीकु आहे मां अचां पियो।